मीरो खान में नौजवान सोशल वर्कर्स पारा डॉक्टर निमृता के ज्यादती जो निशानो बनाए बेदर्दी सां कत्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ्तारी लाइ एहतियात कयो वियो। आसफा डेंटल कॉलेज लाड़काणो जी शागिर्दियाणी डॉक्टर निमृता जे कातिलनि जी गिरफ्तारी लाइ वाजिद चांडियो, इमरान तुनियो, सैयद अब्दुल रबी शाह ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी डिग्री कॉलेज खां प्रेस क्लब मीरो खान ताईं रैली कढी वई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त डॉक्टर निमृता जो क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। हुननि चयो त आख़िर उहे कातिल केर आहिनि जेके गर्ल्स कॉलेज में घिड़ी डॉक्टर निमृता खे हवस जो निशानो बणाए बेदर्दी सां क़त्ल करण बाद आसानी सां फरार थी वञनि था ऐं यूनिवर्सिटी इंतजामिया उन्हनि खे बचाइण जी कोशिश पई करे। एहतियात कंदड़नि सिंध सरकार, डीआईजी इरफान बलोच ऐं एसएसपी मसूद बंगश खां मुतालबो कयो त डॉक्टर निमृता जे कातिलनि खे गिरफ्तार करे इबरतनाक सज़ा ॾेई न्याणीअ जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk